नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त मलीर में बेदर्दी सां क़त्ल कयल नींगर जी पोस्टमार्टम रिपोर्ट में क़त्ल ऐं बदफ़ैली जी तस्दीक। नींगर जी अमड़ पारां इंसाफ़ जी अपील। रब तूफान घरनि में आणी तो उन्हनि जे मुंहिंजे बच्चे जो इंसाफ़ न कयो। अॼु मिटी जो ढेर थी वियो मुंहिंजो ललंग 5 सालनि जो हुयो। कहिड़ो गुनाह कयो ज़ालिम जो। तव्हां बि त बचन वारा हूंदो, तव्हां बि त बचन वारा हूंदो, एहसास हूंदो तव्हांखे त की मां जी झोली ज़िना करे मासूम खे उॾाड़े मारे छॾियईं। जिन जे जीअण जी ज़िंदगी ख़तम करे छॾी। मूंखे इंसाफ़ खपे, मुंहिंजो बच्चो त वापसि न ईंदो। मां किथे हुनजो दर्द लुकाया, मुंहिंजो की यार मुंहिंजे बच्चे तव्हांखे लाइव ॾेखारे रहिया आहियूं। असां हिते मौजूद आहियूं, तव्हांखे ॾेखारियूं पिया। मूंखां वधीक बयान ॾिजाए, मूंखां वधीक तव्हां बयान ॾिजो त हिकिड़ो ललंग मासूम मारे विया ज़ना करे। सुमार घोट में मां हुनजी रड़े थी। जेकॾहिं मूंखे इंसाफ़ न मिलियो न त धरती फटंदी, तूफान ईंदो, सभु वज़ीर आला हुन में दफ़न थी वेंदा। मूं जहिड़ी मां जो अरमान कोई न कंदो। तव्हां बयान वठी हलिया वेंदो, सूर त मूंखे ज़िंदगी जो ॾेई विया ज़ालिम। मां काथे साम्बिया मुंहिंजा 3 पुट, हिकिड़ो मुंहिंजो कंधार वॾो सुमारे विया ललंग। इंसाफ़ कजो, ईअं न चढ़जो मूं ग़रीब खे। जेकर थाणे में बि अचणो पियो त ईंदमि, पंहिंजे बच्चे जो इंसाफ़ करणु ईंदमि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।